पाकिस्तान के हुक्मराननि खां त तव्हां जेको सिंध सां पटको पलांद रहियल आहे, मियां शहबाज शरीफ साहब, ज़रदारी साहब, बिलावल साहब, हथ ॿधी सिंध जा माण्हू तव्हां खां सवाल था पुछनि। वॾा माण्हू हुयो, अरबपति हुयो, खरबपति हुयो, मियां नवाज़ शरीफ साहब, शहबाज शरीफ साहब, मरियम नवाज़ साहिबा, बिलावल साहब, आसिफ साहब, पदमपति हुयो। तव्हां पदमपतिनि खां सिंध सवाल थी पुछे। असां को पटको पलांद रहियल अथव, असां को खून कयो हो, असां को तव्हांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो हो, असां खां करारदाद पाकिस्तान कोन मंज़ूर कई हुई, असां को 73 जो आइन कोन ॾिनो हो, असां को पंहिंजो कोयलो तव्हांखे ट्रे में सजाए कोन ॾिनो आहे, असां को पेट्रोल ऐं गैस लिकाए छॾी आहे, असां को पंहिंजो तव्हांखे समुंड तव्हां खां लिकाए छॾियो आहे, असां को तव्हांखे जिना एयरपोर्ट कोन ॾिनो आहे, असां तव्हांखे मोहम्मद अली जिना कोन ॾिनो आहे, असां तव्हांखे भुटे साहिब वारो आइन कोन ॾिनो आहे। असां तव्हां सां आख़िर कहिड़ी दुश्मनी कई आहे? ख़ुदा जा बंदो ॿुधायो असां कयो छा आहे? असां कयो छा आहे जो असांखे पेट्रोल खणी वञो, गैस खणी वञो, कोयलो खणी वञो, समुंड खणी वञो, ज़मीनूं खणी वञो, हाणे पाणी बंदि था कयो? छा असां छा कयो? असांखे ॿुधायो, असांखे जी ॿुधायो। तव्हां ही जुठ कई आहे, उनजे करे तव्हांखे सज़ा। बाबा ॾोहाड़ीअ खे बि चार्जशीट कबो आहे, वकील ऐं सुप्रीम कोर्ट जो, कोर्ट में अची चइबो आहे धणी बख़्श पुट वली मोहम्मद तोते ही ॾोह आहे, तोखे कोर्ट चार्जशीट थी करे हाणे तूं ॾोह क़बूल थो करी या केस हलाईंदे। पोइ चवंदो आहे असां केस हलाईंदुसि, पोइ केस हलंदो आहे 2 साल 5 साल शाहिद ईंदा आहिनि। असांखे चार्जशीट त कयो, मूंखे बि हाणे कयो। अयाज़ लतीफ़ पलीजा तुंहिंजी 7 करोड़ सिंधनि ही हशर कयो आहे पाकिस्तान सां। अयाज़ लतीफ़ पलीजा सिंध जा माण्हू हथियार बंद आहिनि, उहे मंशियात चार्ज कयो असांखे। चओ बाबा अयाज़ लतीफ़ पलीजा सिंध जा माण्हू मंशियात फरोश आहिनि, हथियार विकिणंदा आहिनि। चओ ॿियो को सूबो कोन विकिणंदा, सिंध जा माण्हू मंशियात फरोश आहिनि। चओ अयाज़ लतीफ़ पलीजा सिंध जा माण्हू ॿोरीअ में बंदि करे लाश ॾींदा आहिनि, ड्रिल मशीननि सां सोराख़ कंदा आहिनि। चओ अयाज़ लतीफ़ पलीजा सिंध जा माण्हू इंतिहा पसंद आहिनि, मंदर ऐं चर्च साड़ींदा आहिनि ऐं माण्हुनि खे चमड़ियूं छोड़ियूं लाहींदा आहिनि। चओ त सिंध जा माण्हू इंटरनेशनल ट्रैफिकिंग में मुलविस आहिनि ऐं चओ त सिंध जा माण्हू तालिबान सां ऐं अलकायदा सां ॿियनि सां मिलियल आहिनि, बमबारियूं कंदा आहिनि, घरनि ते माण्हुनि खे ख़ुदकश बमबार आहिनि सिंध जा माण्हू, उहे माण्हुनि खे मारींदा आहिनि। पोइ तंहिंजे करे छा कयो आहे? असां कयो छा आहे? असां पुरअमन माण्हू, इंडस सिविलाइज़ेशन जा माण्हू, भाकुर पाइण वारा माण्हू, रेलुनि ते देगियूं रधाए खणी वञी ॿियनि जी ख़िदमत करण वारा माण्हू, ट्रेन बीह रहे उते सॼो ॻोठ जी गॾु थिए, उहो जी पाणी पियारे मानियूं खाराए। असां तव्हांखे शहर अॻु ॾिनी आहे हाईवेज़ जी, असां तव्हांखे समुंड ॾिना आहिनि, असां तव्हांखे दरिया ॾिनो आहे, असां पंहिंजा वसीला तव्हांखे प्लेट में रखी ॾिना आहिनि ऐं असांखे वेठा चिपाड़ियो, असांखे वेठा कुचलियो, असांखे वेठा तबाह कयो, असांखे वेठा बर्बाद कयो ऐं वरी उहा सिंधी हुकुमराननि जी सदारत में फ़ैसिलो कयो। आसिफ ज़रदारी साहब पाण जेको सिंधी में चइबो आहे रओ कुॾाए, उनखे सॾे सभिनी खां हेॾां अच हेॾां अच, अॼु राति सदर में अच, फ़ैसिलो था कयूं सिंध ते कैनाल था ठाहिनि ऐं पोइ वरी इरसा खे ख़त लिखनि त ख़ुदा जे वास्ते आदमशुमारी ॿीहर करायो, पोइ हुन में वरी सीटूं घटाइनि। इरसा खे यादि न, हुनखे यादि न हुजे सीसीआई खे ख़त लिखी, सीसीआई खे सॾे चवनि आदमशुमारी जेका 10 साल पोइ थियणी चओ करायो, पोइ कराए पोइ असांजी सीटूं घटाइनि। पोइ वरी पाणीअ में इरसा में पंहिंजो माण्हू मोकिलीनि जेको मंज़ूरी ॾेई अचे, वापडा में वञी मंज़ूरी ॾेई अचे, पोइ मंज़ूरी ॾेई कैनाल ठाहिनि, पोइ वरी बयान पिया चवनि सिंध जो पाणी कोन वेंदो। असां तव्हांजी भई छा कयो अथऊं? ॿुधायो असांखे। ॾोह आहे त असांखे चार्जशीट कयो, बाक़ी सिंध सां दुश्मनी पिया कयो। जॾहिं कंहिंसां दुश्मनी कबी आहे न, आरज़ी तरह माण्हू कमज़ोर थी सघे थो, आरज़ी तरह माण्हू थधो थी सघे थो, वरी जॾहिं ॿरंदड़ जबल फाटंदो आहे, जॾहिं सुतल माण्हू पासो वराए हीअं करे खटंदा उथंदो आहे, जॾहिं सुतल माण्हू, जॾहिं धरती करवट बदिलाईंदी आहे, पासो वराईंदी आहे, ज़मीन पासो वराईंदी आहे त माण्हू पासो वराईंदो आहे। ॾाढो माठ आहे, थी सघे थो पुट माठ न हुजे, पुट माठ आहे, थी सघे थो पोटो माठ न हुजे ऐं पोइ 7 करोड़ माण्हू ऐं कराची खां कंदकोट ऐं घोटकी ताईं 500-700-800 किलोमीटरनि जो पंधु ऐं 7 करोड़ माण्हू ॿिन्ही पासे, उन्हनि खे दीवार सां लॻाईंदो, पोइ जॾहिं उथिया ऐं पोइ जॾहिं विढ़िया ऐं पोइ जॾहिं मज़ामत कयूं ऐं पोइ अञा उन्हनि खे उमेदु आहे त मथां सुधरी वञे, सम्झ पियो पियो मथां सुधरी वञे, मथां सुधरी वञे, मथां सुधरी वञे, मथां सुधरी वञे। जंहिं ॾींहुं उन्हनि खे पक थी त हीअ असां सां वहिंवार कोन कंदा, असांखे मारण जा, पोइ त ॿिलीअ खे बंदि कंदा आहियो, ॿिली विढ़ंदी आहे कमरे में, पोइ त हर माण्हू विढ़ंदो ऐं पोइ जॾहिं विढ़ंदो त पोइ तव्हांजो भलो कोन थींदो, असांजो कोन थींदो। नुक़सान तव्हीं हम तो डूबे सनम तुम को बि ले डूबे, असांखे ॿोड़ींदव त पछाड़ीअ ॿुॾण महिल असांजो हथु तव्हांजे टंग में हूंदो,
तव्हां सां गॾु ॿुॾंदासीं पहिरीं तव्हीं ॿुॾंदो तव्हांजे मथां सवार थी पोइ असीं ॿुॾंदासीं